डीसी खैरपुर शर्जील नूर चयो आहे त ज़िले जे 8 तालुक़नि में सर्वे कराए रहिया आहियूं। बरसात मुतासिरनि जी मदद कंदासीं। इन हवाले सां डिप्टी कमिश्नर शर्जील नूर आवाज़ टीवी नारो जे रिपोर्टर हाजी खान भमरो सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॾिसूं। ये जो बारिशुनि में डैमेजिस थिया आहिनि, यकीनन मूंखां पहिरीं जेके ऑफिसर्स हुआ उन्हनि बि काफ़ी एफर्ट्स वरिता। उन्हनि खे असां एप्रिशिएट भी कयूं था। हर ऑफिसर पंहिंजे तरफ़ खां पूरी मेहनत करे पियो। जॾहिं मुंहिंजी पोस्टिंग थी आहे, जीअं ई बि ब्रीफिंग्स थिया, असांजा इशूज़ नारे जे हवाले सां ख़बर पिया त पहिरीं प्रायोरिटी इहो ई आहे त रिलीफ हुजे, उन्हनि खे प्रोवाइड कजे। पर इन खां पहिरीं जॾहिं बारिशूं थियनि पियूं तव्हांजी जुलाई एंड अगस्त वारे महीने में, त उन महिल असां AC नारा उन में बहितर अंदाज़ में परफॉर्म कयो आहे। जेके पिक्चर्स भी आहे, डी वाटरिंग जो उन्हनि प्रोसेस भी किया आहे, उन्हनि खे भी एप्रिशिएट करणु घुरिजे। लिहाज़ा हाणे जेका असांजी रिलीफ एक्टिविटीज़ हलन थियूं या रिहेबिलिटेशन जे सर्वे सां हलन पिया, त रिलीफ वारी एक्टिविटीज़ असांजूं हलन थियूं। हाणे भी डिस्ट्रीब्यूशन प्लान्स ठहियल आहिनि तालुका लेवल ते, जीअं कमिटीज़ ठहियल आहिनि, उनखे सभु पाण मॉनिटर कनि पिया। बाक़ी सेकेंडली जेको घरनि जे हवाले सां तव्हां चओ था त डैमेजिस आहिनि, त उन लाइ रिहेबिलिटेशन सर्वे जी गवर्नमेंट कमिटी तश्कील ॾेई छॾी आहे। उनजो विदिन 2 डेज़ नारा तालुके में भी असांजो सर्वे स्टार्ट थींदो। बाक़ी 4 तालुकनि में असांजो सर्वे हले पियो ऐं नारा में भी इंशाल्लाह विदिन 2 डेज़ असांजो स्टार्ट थी वेंदो। उहो डैमेजिस जो असेसमेंट आहे न, उहो अञा हले पियो, पर एज़ पर जेके प्रिलिमिनरी रिपोर्ट्स आहे मैक्सिमम डैमेज थियो आहे खैरपुर असांजे डिस्ट्रिक्ट में ओवरऑल। त जीअं ई गवर्नमेंट जा रिलीफ आइटम्स अचनि था त असां 8 ई तालुकनि में डिस्ट्रीब्यूशन प्लान ठाहे करे मोकिलियूं पिया। पोइ उन में डिफरेंट जॾहिं तालुके में पुॼे थो त हर एरिया जा डिफरेंट एरियाज़ में कमेटी जीअं तश्कील थियल आहे, उहे वञनि था, तपेदार ॾिसनि था, पब्लिक खे अप्रोच कनि था। त ज़ाहिर आहे जीअं ई रिलीफ आइटम्स जी असां वटि ईंदी वेंदी डिस्ट्रीब्यूशन, जीअं ई स्टॉक असां वटि अचे थो, त टाइमली असां ट्राई कयूं था त जेतिरा मैक्सिमम नंबर कवर करे सघूं। त उन में महिनत हले पई। त रिहेबिलिटेशन सर्वे लाइ कमेटी कंस्टिट्यूट थी आहे, जंहिंमें हर डिपार्टमेंट मां हिकिड़ो मेंबर आहे। इवन असांजे आर्मी मां बि उन में कुझु मेंबर्स आहिनि। त उहा कमेटी प्रॉपर रिहेबिलिटेशन सर्वे कंदी, जंहिंजो प्रोफार्मा NDA में नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जे तरफ़ों आयल आहे असांखे। उन जी प्रॉपर हिकिड़ी सर्वे थींदी, उहे प्रोफार्मा भरिजंदा, पोइ उन ते प्रॉपर एक्शन कयो वेंदो।